जय झूलेलाल दोस्तों। वीकली व्लॉग वो भी पहिरियों दफ़ो सिंधीअ में पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे प्रमोट करण जे लाइ त ज़रूरु साथ ॾिजो। ही वीक जेको आहे मुंहिंजो जाम हेक्टिक वियो, जाम बर्थडे जो आहे, पर उन खां पहिरियों मां वियमि पंहिंजो टंग जो चेकअप कराइण। त फाइनली जीअं इहो बेल्ट खां छुटकारो मूंखे मिले त ही मुंहिंजा प्यारा प्यारा डॉक्टर चवंदा आहिनि न, डॉक्टर अगरि सुठा हुजनि त अधु सूर त ईअं ई लही वेंदो आहे। त ही असांजी प्यारी सी जोड़ी डॉक्टरनि जी। मैम पुछनि पिया मूंखां त भई हर दफ़े तूं वीडियो कढंदी आहीं? त मां हा, कुझु न कुझु मेमोरीज़ मां चाहींदी आहियां हमेशह हुजनि मूंसां गॾु। डॉक्टर खां चेकअप करायो, उन खां पोइ वरी मां वियमि फिज़ियोथेरेपी जे लाइ, छाकाणि त डॉक्टर चयूं हाणे मुंहिंजी टंग में इम्प्रूवमेंट काफ़ी आहे त हाणे मां फिज़ियोथेरेपी करे सघंदी आहियां। त उन खां पोइ मां फिज़ियोथेरेपी कराई। और नेक्स्ट डे ते हो कुसुम आंटी जो बर्थडे, जेको असांखे शॉर्ट नोटिस ते ख़बर पई हुई। त जाम टाइम न हो, पर चयो मां थोरो सो, छाकाणि त मूंखे हमेशह सरप्राइज़ ॾियण जी आदत आहे, त ही नंढिड़ो सो सरप्राइज़ मां सोचियो गिफ्ट वठी करे असां हुन में रैपिंग कंदासीं जीअं आंटी खे सरप्राइज़ मिले त आंटी बि ख़ुशि थींदा। छाकाणि बर्थडे ते सरप्राइज़िस मिलंदा आहिनि त सभिनी खे ख़ुशी थींदी आहे। हे ॾिसो सरप्राइज़ जी पैकिंग थी वई आहे, शॉर्ट नोटिस ते असां सरप्राइज़ तयारु कयो आहे। हलूं था हाणे पार्टी ते। हे कुसुम आंटी जंहिंजो बर्थडे सेलिब्रेट करण जे लाइ असां वियासीं डेज़र्ट पार्टी जे लाइ। नंढड़ी सी पार्टी हुई पर मस्ती जाम एज़ यूजुअल, जीअं असांजो ग्रुप मिलंदो आहे असां मस्ती कंदा आहियूं, वीडियो शूट्स कंदा आहियूं। और ही फलूदो जेको असां सभिनी खाधोसीं, केक कटिंग कईसीं। प्यारो सो केक प्यारी सी आंटीअ जे लाइ बर्थडे सेलिब्रेशन करे गिफ्ट ॾिनीसीं, जंहिंमें आंटी खे सरप्राइज़ मिलियो। ऑल टाइम पेपर रैपिंग वारो जेको सरप्राइज़ हूंदो आहे ॾाढो बढ़िया लॻंदो आहे ऐं मज़ो ईंदो आहे कंटिन्यूस जॾहिं मां पेपर खुलंदा आहिनि। त इहो सरप्राइज़ मूंखे जाम वणंदो आहे त भई मां पेपर में रैपिंग करे ॾियां। हिकु नंढड़ी शइ बि हूंदी आहे न, पर ही एक्साइटमेंट जेका हूंदी आहे न पेपर खोलण जी, हुन खां पोइ जेका गिफ्ट मिले त जाम मज़ो ईंदो आहे। त ही फाइनली असांजी गिफ्ट निकिरी वई। पर जाम मज़ो आयो जेॾी महिल असां सरप्राइज़ ॾिनोसीं। गिफ्ट जो सरप्राइज़, केक कटिंग थी वियो, फलूदो खाधोसीं सभिनी, उन खां पोइ असां वीडियो शूट कयासीं और फाइनली जेका आहे हिकु ब्लास्ट, ए ॾिसो शावर। फाइनली बर्थडे सेलिब्रेट करे असां घर वियासीं और ॾाढो मज़ो कयोसीं। उन खां पोइ वरी नेक्स्ट बर्थडे हो सुनील भैया जो, जंहिंजो असां गार्डन में सेलिब्रेट कयोसीं। तो नंढड़ो सो सेलिब्रेशन कयोसीं गार्डन में, असां केक कटिंग कराईसीं भैया खां और एंजॉय कयोसीं। हैप्पी बर्थडे टू यू सुनील, हैप्पी बर्थडे टू यू सुनील, हैप्पी बर्थडे टू। उन खां पोइ मेन बर्थडे हो मुंहिंजी निणान जो, मतिलबु दीदीअ जो बर्थडे, और उन सां गॾु वरी मुंहिंजे सहुरे साहिब जो, मतिलबु पपा जो बर्थडे हो। त असां उन्हनि ॿिन्ही जो गॾु बर्थडे सेलिब्रेट कयोसीं। हिकु ॾींहं जो फ़र्क़ु हो ॿिन्ही जे बर्थडे में, त असां गॾु सेलिब्रेट करायोसीं ॿिन्ही खां। बर्थडे सेलिब्रेशन, गिफ्ट, सरप्राइज़िस, इहे ई नंढड़ा नंढड़ा मौक़ा आहिनि जेके असांखे ख़ुशि थियण जा और पंहिंजनि सां गॾु वेहण जा मौक़ा ॾींदा आहिनि। त तव्हांखे बि अगरि इहे मौक़ा मिलनि था त पंहिंजनि जो बर्थडे सेलिब्रेट कयो और इहे ख़ुशियूं पाण वटि समेटे रखो। वीडियोज़ और फ़ोटोज़ जे फॉर्म में इहे यादूं जेके आहिनि हमेशह संभाले रखो। ॾाढो मज़ो ईंदो आहे। इहे ई मौक़ा आहिनि, ज़रूरी न आहे वॾियुनि वॾियुनि ख़ुशियुनि जो इंतज़ारु कयूं, इन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में बि ख़ुशि थी सघंदा आहिनि सभु। त तव्हां बि ज़रूरु ख़ुशि थिजो। हीअ मुंहिंजी आहूजा फैमिली, सिर्फ़ु मुंहिंजी ॾेराणी कान्हे का हिन में, कंहिं कम जे करे उहा न अची सघी, न त हीअ असांजी पूरी आहूजा फैमिली। उन खां पोइ असांजे झूलण साईं जो ॾींहुं, असांजो चंड जो ॾींहुं। झूलण साईं जो दर्शन, मालिक जो दर्शन कयोसीं और उन सां गॾु गुरमुख भैया जा भॼन ॿुधासीं, चादर पलव सभु करे साईं खां आसीस वरितीसीं जीअं हर घर ख़ुशहाली हुजे। और अहिड़े नमूने असां चंड जो ॾींहुं सेलिब्रेट कयोसीं।
हर वीडियो में चवंदी आहियां मंदरु वञो, चंड ते ज़रूरु वञो और इहो माहौल ॾिसी करे बिल्कुलु रोंगटा खड़ा थी वेंदा आहिनि। मतलब तव्हांखे ॾिसी करे ई लॻंदो हा केॾो सुकून हूंदो, मां बि ज़रूरु वञा। त नेक्स्ट टाइम तव्हां बि ज़रूरु वञिजो। व्लॉग कीअं लॻो मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। हिकु कोशिशि मुंहिंजी सिंधियत बरक़रार रखण जे लाइ, उहा शुरूआति पंहिंजी सिंधी ॿोलीअ खां कई आहे मां इहो व्लॉग ठाहे करे। त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो। जय झूलेलाल।